निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त ईरान जो पाकिस्तान ते हमलो ग़लत हो, इन लाइ जवाब ॾिनो। ईरान सां संदन को बि सरहदी तकरार नाहे। पाकिस्तान ईरान जी अगराई जो भरपूर जवाब ॾिनो। ईरान खे जवाब न ॾियण जो को ऑप्शन न हो। पाकिस्तान जी सालमियत ऐं क़ौमी सलामती जो हर क़ीमत ते तहफ़ुज़ कयो वेंदो। ईरान खे जवाब भारत लाइ पैगाम आहे त को बि संदन ते हमलो करे ऐं हू जवाब न ॾियनि, ईअं न थींदो। मुल्क में सिक्योरिटी सूरतहाल मामूल मूजिबि आहे। सियासी पार्टियूं चूंड सरगर्मियुनि में आज़ादाना तौर रुधल आहिनि। 8 फरवरी ते अवाम पंहिंजे वोट जे हक़ जो इस्तेमाल कंदो। पुरअमन इलेक्शन कराइण तरजीह आहे। पीपी तरफ़ा मुल्तान में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। पिंडाल तैयार। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी टेक्नोलॉजी कॉलेज क्रिकेट ग्राउंड में जलसे खे ख़िताब कंदो। सूबे जे कुंड मां कारकुननि जी आमद। हर पासे जीए भुट्टो ऐं वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी जे नारनि जी गूंज। मुस्लिम लीग नून जो भूरीवाला में जलसो थी रहियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं ॿिया मरकज़ी अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। अमरीकी बड़े खाते जे नायब तर्जुमान वेदांत पटेल चयो आहे त पाकिस्तान में मुस्तक़बिल जी क़यादत जो फ़ैसिलो पाकिस्तानी अवाम खे करणो आहे। संदन दिलचस्पी रुगो जमहूरी अमल में आहे। सहाफ़ी साफ़ ऐं शफ़ाफ चूंडनि जी कवरेज करण में अहम किरदार अदा कनि था। पाकिस्तान में इज़हार राय जी आज़ादी ते पाबंदियुनि बाबति रिपोर्ट ते ख़दशा आहिनि। ख़िते में वधंदड़ छिकाण ते ख़दशा आहिनि। पाकिस्तानी हममसब इन मामले ते राब्ते में आहिनि। ईरान में फ़ौजी कार्रवाइयुनि बाबति पाकिस्तान बहितर नमूने ॻाल्हाए सघे थो। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि मां गैर क़ानूनी तौर तरसल अफ़गान शहरियुनि जी वतन वापसी जो सिलसिलो जारी। औरतुनि ऐं ॿारनि समेत वधीक 647 गैर क़ानूनी तौर तरसल अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क मुंतक़िल। हिन वक़्त ताईं मजमूई तौर 4,75,603 अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क वञी चुका। सिंध हुकूमत पारां उस्तादनि जी खोट ज़बून हाल इमारतुनि ऐं फर्नीचर न हुअण जो जवाब ॾियण आहे। 2,640 स्कूल बंदि करण जो इंकशाफ। जुडिशल मजिस्ट्रेट्स पारां सिंध हाई कोर्ट में पेश कयल रिपोर्ट में छिरकाईंदड़ इंकशाफ। सागड़ ज़िले में सभ खां वधीक 438 स्कूल बंदि आहिनि। कंदकोट कशमोर ज़िले में 135, जामशर में 109 ऐं जैकबाबाद में 162 स्कूल बंदि। तने मोहम्मद खान में 85, दादूअ में 45 ऐं उमरकोट ज़िले में 304 स्कूल बंदि कया विया। शहीद बनज़ीराबाद में 72 स्कूल, ठठे में 254, हैदराबाद में 109 ऐं टंडो अलाहार ज़िले में 33 स्कूल बंदि हुजण जो इंकशाफ। सिंध हाई कोर्ट जे हुक्म ते जुडिशल मजिस्ट्रेट्स पारां 19 ज़िलनि जे स्कूलनि जा दौरा कया हुआ। अदालत सिंध सूबे में तालीमी निज़ाम ऐं स्कूल जी खोट बाबति केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। बंदि कयल स्कूल 2 महीननि अंदरि खोलण जो हुकुम। गज़ा में इसराइली फ़ौजी बमबारी जे नतीजे में वधीक 200 फ़लस्तीनी शहीद ऐं 370 ज़ख़्मी। शहीदनि जो मजमूई अंग 25,900 खां वधी वियो। 64,110 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। सिहत वारी आलमी इदारे जे सरबराह पारां गज़ा जी सूरतहाल ते ॻणती जो इज़हार। टेड्रोस जो चवणु आहे त गज़ा में का बि जाइ हमलनि खां महफ़ूज़ नाहे रही। जंगबंदी न थी त हालतूं कंट्रोल मां निकिरी वेंदियूं। हूसियुनि जो इसराइल सां लाॻापियल जहाज़नि ते हमला जारी रखण जो ऐलान। हूसी अॻवान अब्दुल मालिक अल हूसी चयो आहे त इमदाद गज़ा पहुचण ताईं कार्रवाइयूं जारी रखंदा। संदन ऑपरेशन सां आलमी नेविगेशन खे को बि ख़तरो नाहे। हू पंहिंजो पाण खे मुक़दस फ़र्ज़ में मसरूफ़ सम्झनि था। कंबर जी एडिशनल सेशन कोर्ट में क़त्ल केस जो जवाबदार फरियादी धुर हथां क़त्ल।
सदरुद्दीन मुग़ैरी अदालत अंदर भाउ जे क़त्ल जे पलांद में नादिर मुग़ैरी खे क़त्ल कयो। पुलिस जवाबदार सदरुद्दीन मुग़ैरी खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं घोटकी ज़िले में धाड़ियलनि सां गठजोड़ जे इल्ज़ाम में 3 पुलिस एहलकार बरतरफ़। DIG सखर खानपुर में रहवासी 3 एहलकारनि बिलावल जट, बाकर लोहार ऐं ज़ुल्फ़कार नाइच खे बरतरफ़ करे छॾियो।